अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन, सिंध में पानी जी जेका खोट आहे हिन वक्त भी मौजूद आहे ऐं सिंध हुकूमत बार बार इरसा के ऐं वफ़ाक़ के इहो मुतालबो आहे कयो आहे त सिंध में जेको पानी जी खोट आहे उन दाह के वरनायो वञे ऐं सिंध जे जेको हिस्से जो पानी आहे उहो फ़राहम कयो वञे। जेतोणीक हाणे मानसून जी शुरूआत आहे, बारिशूं भी थियूं आहिनि, पर हिन वक्त ताईं पानी जी जेका सूरत हाल आहे उहा बहितर न थी आहे, छो त सिंध टेल में आहे, आख़िरी हिस्से में आहे, जंहिं सबबि सिंध के पानी जो जेको घुर्बल पानी आहे उहो फ़राहम नथो थिए। जॾहिं त सिंध हुकूमत इहो मुतालबो कयो आहे त अदालती जांच कराई वञे, जेका हथरादो पानी जी खोट कई पई वञे ऐं सिंध के जेको पानी जो हिस्सो न पियो ॾिनो वञे, इन जे हवाले सां सिंध हुकूमत चयो आहे त हू वफ़ाक़ ऐं इरसा खां मायूस आहे, जंहिं सबबि इन जी अदालती जांच कराई वञे ऐं सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी ॾिनो वञे। इन मामले ते अॼु असां ॻाल्हाईंदासूं। नाज़रीन, हिन वक्त असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे इस्माइल राव साहब, जेको सिंध जो ज़राअत जो वज़ीर आहे। राव साहब, इहो ॿुधायो त सिंध में जेका पानी जी खोट आहे इन जे हवाले सां सिंध हुकूमत इरसा ते इल्ज़ाम हयो आहे त सिंध खे पंहिंजे हिस्से जो पानी नथो मिले, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत जो इहो मौक़िफ़ आहे त सिंध खे पानी पंहिंजे हिस्से जो फ़राहम कयो वञे थो, पर सिंध इरीगेशन में सिस्टम जो मसलो आहे ऐं पानी टेल ताईं नथो पुॼायो वञे, जंहिं सबबि सिंध में पानी जी खोट महसूस थी रही आहे। बिल्कुलु को मैनेजमेंट जो इशू कोन्हे ऐं इरसा बिल्कुलु नाकाम वियो आहे। इरसा मुकमल फ़ैल थी चुको आहे। इरसा जेको हिकिड़ो क़ौमी इदारो हो जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जेको 91 जे एकॉर्ड तहत जेका पानी जी डिस्ट्रीब्यूशन हुई, सभिनी सूबनि जो जेको हक़ हिकिड़ो इक्वल जेको शेयर आहे उन मुताबिक़ उनखे विराइण जे लाइ एक्ट ज़रिए, इरसा एक्ट जे ज़रिए 92 में इरसा खे आंदो वियो। उन में इरसा बिल्कुलु नाकाम वियो आहे। इरसा सही पानी जी विर्छ न करे सघियो आहे। इरसा जो चेयरमैन जेको आहे उहो बाइस आहे ऐं हेसि ताईं जेके फ़ैसिला उन्हनि कया आहिनि, टिनि सूबनि जी राय हिकिड़े पासे रही आहे, इरसा जी ॿिए पासे रही आहे। तंहिं करे असीं सम्झूं था त इरसा मुकमल तरह नाकाम वियो आहे। राव साहब, इहो ॿुधायो त जेतोणीक जेको ज़राअत जो शोबो आहे 18 तरमीम खां पोइ उहो सूबाई फैक्टर आहे, जॾहिं त जेको सिंध आहे उहो वफ़ाक़ ते इल्ज़ाम मणी रही आहे त वफ़ाक़ ताउन न पियो करे, जॾहिं त वफ़ाक़ जी इहा दावा आहे त मुल्क में हिन वक़्तु बम्पर फसल लथा आहिनि ऐं इन जे हवाले सां उहे ख़ुशख़बरी ॿुधाए रहिया आहिनि ऐं तव्हां वफ़ाक़ ते इल्ज़ाम मणी रहिया आहियो। वफ़ाक़ बिल्कुलु ई हर ॻाल्हि में जेको उन्हनि जो आहे अंग अखर उहा कूड़ा पेश कनि था, उहे सही पेश नथा कनि ऐं कूड़, मुनाफ़िकी, मिकिर, फ़रेब इहो हाणे उन्हनि जो धंधो आहे। उन ई ते इनसार करे माण्हुनि खे, क़ौम खे इहे ॻाल्हियूं ॿुधाइनि था, ख़बरूं ॿुधाइनि था। वफ़ाक़ एग्रीकल्चर त बुनियादी तरह त जेकॾहिं असीं हूअं 18th अमेंडमेंट खां पोइ त हूअं ई बिल्कुलु ई सही ॻाल्हि आहे त एग्रीकल्चर जेको आहे सो मुकमल तरह पंहिंजो सूबाई आहे महकमो, पर उनखां अॻु में बि एग्रीकल्चर न त कॉन्करेंट लिस्ट में मौजूदु हो ऐं न ई 4th शेड्यूल में मौजूदु हो। तंहिंजे करे एग्रीकल्चर जो ज़्यादा सॼो इनसार जेको हुयो उहो सूबनि ते हुयो। पर जॾहिं के आफ़तूं ईंदियूं आहिनि, जॾहिं के कैलेमिटीज़ ईंदियूं आहिनि, जॾहिं के मिसनि जीअं पाण वटि ॾुकार अची वियो पाणी जी खोट जे करे न आयो, या सैलाब अची वियो बरसातिनि जे करे अची वियो, या रिवराइन फ्लड अची वियो, या माकड़ अची वई, त इहे त अहिड़ा क़ौमी इशू हुआ। हाणे माकड़ त क़ौमी बि न हो, त इहो त हिकिड़ो रीजनल इशू हो जंहिंमें कई मुल्कनि जो मसइलो हो। त उन में बि वफ़ाक़ जेको आहे उनजी जेका परफॉर्मेंस हुई, उनजी जेका ज़िम्मेवारी हुई, ज़िम्मेवारी त छा चइजे, पर मुकमल लातइल्की हुई सूबनि खां। एॾी सारी आफ़त अची वञे ऐं वफ़ाक़ जेको आहे सो बिल्कुलु लातइल्क थी वञे। ऐं सम्झां थो त इहा जेका आहे सा इहा इमरान ख़ान अची हिन PTI हुकूमत अची इहा रवायत क़ाइमु कई आहे, अॻे कॾहिं बि कोन रहियूं आहिनि। चाहे सियासी मुखालफ़तूं हिक ॿिए सां मौजूदु रहनि, चाहे वफ़ाक़ में हिकिड़ी हुकूमत हुजे, सूबे में ॿी हुकूमत हुजे, पर सूबाई वफ़ाक़ की हुकूमतूं ईअं न कंदियूं आहिनि। गवर्नमेंट टू गवर्नमेंट जेका रिलेशनशिप हूंदी आहे उहा हमेशह बरक़रार रखी वेंदी आहे। उनमें तलख़ियूं ज़रूरु पैदा थींदियूं आहिनि, इशू ज़रूरु ईंदा आहिनि, पर उनजे करे सूबे जे खां लातइल्क थी वञे, सूबे जे माण्हुनि खां लातइल्क थी वञे, सूबे जे माण्हुनि ते का आफ़त अचे, कुदरती आफ़त अचे, उनखां लातइल्क थी वञे, इहो हिननि जो शइ आहे PTI जो। इस्माइल साहब, इहो ॿुधायो त इरसा हिकु ज़ाहिरा इदारो आहे, उनखे न्यूट्रल हुअणु खपे, पर इरसा जो जेको चेयरमैन आहे उहो स्टैंडिंग कमेटियुनि में या मुख़्तलिफ़ फोरम्स ते जॾहिं बि वेहे थो तॾहिं पंजाब जो मौक़िफ़ पेश करे थो। तव्हां छा था सम्झो त हिकु इदारे तौरु उनखे पंहिंजो न्यूट्रल किरदारु अदा न करणु खपे? बिल्कुलु बाइस आहे, इरसा धुर थी चुको आहे,
इर्सा जंहिंजी ज़िम्मेवारी हुई त पाणी जी फेयर डिस्ट्रीब्यूशन अकॉर्डिंग टू 91 एकड़ जे ते सभु सूबा हंधका सिंध खे उन ते बि तहफ़्ज़ात हुआ। 91 जे एकड़ ते बि सिंध जे माण्हुनि खे तहफ़्ज़ात हुआ, त उन में बि 4 खां 5 लख 4 खां 5 मिलियन एकड़ फीट पाणी जेको आहे सिंध जो जेको हिसो उन में घटायो वियो। पर उन जे बावजूदि बि असीं उन जे करे त हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे, हिकिड़ो दस्तावेज़ आहे जंहिं ते सभु सूबा मुतफ़िक़ थिया। हिकिड़ो अहिड़ो दस्तावेज़ आहे, हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको सूबे जे मुल्क जे चइनी सूबाई असेंबलियुनि मंज़ूरु कयो आहे ऐं जंहिं ते कंसेंसस मौजूदु आहे सभिनी सूबनि जे दरमियान, त उन मुताबिक़ वृक्ष करण जे लाइ, पाणी खे रेगुलेट करण जे लाइ, डिस्ट्रीब्यूट करण जे लाइ इर्सा जे इदारे खे आंदो वियो। उन जो एग्ज़िस्टेंस ई उन जो सबबु जेको आहे उहो इहो एकॉर्ड आहे, त उहो उन मुताबिक़ ई पाणी खे डिस्ट्रीब्यूट न करे ऐं त आउं सम्झां थो त इर्सा जेको आहे सो बिल्कुलु ई फेल वियो आहे, नाकाम वियो आहे। ऐं उहो हींअर जेको आहे उनखे करण में सॼो कमु जेको आहे उहो जीअं ॿियनि इदारनि खे बि वफ़ाक़ी हुकूमत जो प्रोग्राम आहे त सभु इदारा उन्हनि जे इशारनि ते हलनि, तीअं इर्सा खे बि उहो इशारनि ते पिया हलाइनि। इस्माइल साहब इहो ॿुधायो त सिंध जो जेको इरीगेशन जो वज़ीर आहे उन वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं सिंध में पाणी जे खोट जे हवाले सां केस बि पेश कयो ऐं वज़ीर आज़म उनखे यकीन बि ॾियारायो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिलंदो। तव्हां इहो ॿुधायो त हाणे जॾहिं वज़ीर आज़म जे इहो नोटिस में बि ॻाल्हि अची वई आहे ऐं माहौलियात जे हवाले सां वज़ीर आज़म बि दावा करे पियो त बिलियन ट्रीज़ लॻाइणा आहिनि, त पोइ का बहितरी आई आहे उन बैदि? उहो त जेकॾहिं असीं सम्झूं हा त इर्सा पंहिंजो सही रोल प्ले करे हा ऐं इर्सा जेकॾहिं उन में खे सही डिस्ट्रीब्यूशन करे हा, सिंध खे जेको पाणी जी खोट ॾिनी पई वई उन में का कमी अचे हा, सिंध खे पाणी हिसे मुताबिक़ ॾिनो वञे हा, त पोइ इहा सम्झूं हा त वज़ीर एज़म जे नोटिस वठण खां पोइ या वज़ीर एज़म जे इल्मु, इहा त ॻाल्हि चई नथी सघिजे त हेॾो सारो इशू आहे ज़रायत जो मुल्क जो, उहो वज़ीर एज़म जे इल्म में ॼाण ऐं मालूमात में हुजे ई न, इहो त नामुमकिन आहे। पर नोटिस वठण खां पोइ बि असांखे इहा यकीन हुई त इहा खोट अञा बि ख़ैर सां वधी वेंदी। जीअं वज़ीर एज़म साहिबु नोटिस हर ॻाल्हि जो जंहिंजो बि नोटिस वठंदो आहे त उन जी ख़ैर सां उन शइ जी, उन कम जी, उन महिल ई तबाही थी वेंदी आहे। त उहो ई छो आहे वज़ीर एज़म जे इन मां को फ़ाइदो कोन्हे। इस्माइल साहब इहो ॿुधायो त तव्हां पाणी जेका खोट आहे सिंध में, जेको हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे, इन जी अदालती जांच कराइण जो जा मुतालबो कयो आहे। ज़ाहिर आहे वफ़ाक़ी हुकूमत तव्हांजे कंहिं दांह खे वरनायो न आहे, त पोइ तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं दांह न वरनाई वई त पोइ तव्हां छा अदालत में वेंदो? जेके बि आइनी कानून ॾिसो, असांजा जेके बि सभु ऑप्शन आहिनि मौजूदु, पर असांजा बुनियादी तरह जेके बि असांखे मुल्क जो आइन प्लेटफॉर्म ऐं फोरम मुहैया करे थो, कानून मुहैया करे थो, या असांखे जेके जिते अवाम असांखे चूंडे मोकिलियो आहे, सूबाई असेंबली आहे, नेशनल असेंबली आहे, सेनेट आहे, उन्हनि जा जेके प्लेटफॉर्म आहिनि, फोरम आहिनि, उन ते असीं पंहिंजो केस वठंदासीं, सिंध जे माण्हुनि जो केस वठंदासीं, उन प्लेटफॉर्म ते असीं पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड कराईंदासीं। इस्माइल साहब इहो ॿुधायो त सिंध में ज़राअत जी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? छो त वफ़ाक़ी हुकूमत दावा कई आहे त सॼे मुल्क में बम्पर फसल लथा आहिनि ऐं शानदार हिन वक़्तु प्रोडक्शन आई आहे। ॿुधायो त सिंध में बि का शानदार प्रोडक्शन वारो मामिलो आहे पाणी खोटे जे बावजूदि? सिंध जो जेतिरे क़दुरु सूबाई हुकूमत जो किरदारु आहे, ऐं सम्झां थो त हुन में बहितरीनु किरदारु आहे ऐं असां पंहिंजे लेखे ते पंहिंजे महदूद वसीलनि जे बावजूदि बि असीं जेको आहे सो जेके 5-4 इशूज़ पर्टिकुलरली, हिकिड़ो त थी सघे थो कुझु अहिड़ा सेक्टर हुजनि जिते असांखे अञा जेको कमु करणु खपंदो हुजे, हा असां न करे सघिया हुजूं हा, पर ख़ासि तरह वाटर लाइनिंग जेका आहे, कैनाल्स जी जेका लाइनिंग आहे, पाणी जी खोट खे जेको अॻियां हली जेके ईंदियूं उन में ड्रिप इरीगेशन आहे ऐं असां मुख़्तलिफ़ स्कीमूं ॿियूं बि असां काफ़ी ट्यूबवेल्स जूं असां खणी अची रहिया आहियूं, असां बारानी इलाइक़नि में सोलर ट्यूबवेल्स जूं स्कीमूं असीं खणी अची रहिया आहियूं ऐं मिसाल जेकॾहिं माकड़ अची वई सिंध जे अंदरि त उन में वधि इफेक्टिव जेको रोल हो, कामयाबी वारो रोल जेको हो, उहो तव्हां सम्झो त माकड़ जे ख़ात्मे में भरपूर किरदारु जेको अदा कयो उहो सिंध अदा कयो। टोटल असां जूं 108 टीमूं 24 कलाक फील्ड में हूंदियूं हुयूं जेके उन माकड़ जे ख़िलाफ़ु सर्वे बि कंदियूं हुयूं ऐं कमु बि कंदियूं हुयूं। जंहिं जॻह ते जंहिंजो कमु हो, जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी हुई, कानूननि आइन मुताबिक़ जेको रूल्स ऑफ प्रोसीजर जेके फेडरल गवर्नमेंट जा आहिनि 1973 जा, उन मुताबिक़ जेका रिस्पॉन्सिबिलिटी ऐं ज़िम्मेवारी जेका हुई उहा वफ़ाक़ी हुकूमत जी, पर उहा मुकमल तरह नाकाम वई। उन्हनि जूं 8 टीमूं हूंदियूं हुयूं, से बि केॾी महिल फील्ड में हूंदियूं हुयूं या केॾी महिल कोन हूंदियूं हुयूं
ऐं जॾहिं त सिंध गवर्नमेंट जूं 108 टीमूं हुयूं। इस्माइल राव साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे नूर मोहम्मद बलोच साहब, जेको अॻूणो इरसा जो चेयरमैन आहे। अस्सलाम वालेकुम बलोच साहब। बलोच साहब, इहो ॿुधायो त सिंध में पाणी जी खोट हिन वक़्तु बि बरक़रार आहे, जॾहिं त सिंध हुकूमत बार बार उनजे वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो कयो आहे इरसा खां त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। तव्हां छा था सम्झो त हिन जी पाणी जी पोज़ीशन छा आहे, जेतोणीक मॉनसून बि अचण वारी आहे ऐं सिंध में फ़सुलु हिन वक़्तु सारी जो फ़सुलु जो पोखै जो वॾो इशू आहे, कपह जे फ़सुल खे पाणी खपे। तव्हां छा चवंदो हिन वक़्तु पोज़ीशन छा आहे? हींअर पाणी जी पोज़ीशन जेका आहे सा तमामु ठीकु आहे, मगर हिननि जेको आहे असांजो तरबेला मैक्सिमम लेवल 1449 ते पुॼी वियो हुयो, पर उन मां पोइ इहो थियो जो हिननि सिजी लिंक में 12,000 खया ऐं वरी टीपी लिंक में 12,000 खयूं। मतिलबु त इहो पाणी जेको 12,000 खणंदा 23 जून जी मां ॻाल्हि अर्ज़ु कयां पियो, उन मां असांजी लेवल जेका आहे तरबेला जी 1477 ते पूरी, उहो पाणी जेको आहे पंजाब असांजो खणी वियो। पंजाब खे जॾहिं उहो हिन मां पंहिंजो टीपी लिंक मां पाणी खणण जी का ज़रूरत बि कान्हे, पंजनि खे पाणी हू ट्रिमो मां ॾेई सघनि पिया ऐं हू पंहिंजी मंगला मां पाणी रिलीज़ करे सघनि पिया। मंगला मां रिलीज़ जी जेका पोज़ीशन ॿुधायां उहा इहा आहे त 23 जून ते हुनजी लेवल 1154 हुई, अॼु बि लॻभॻि 1154 लेवल आहे, माना हुननि पाणी हुतां डिक्रीज़ न कयो। उनजे करे जेको आहे पाणी जेका आहे विच में इहो इनखे असां पी बॉडी में जेका पाणी जी लास्ट कयो वेंदो आहे, पाणी जो ढिप थी वियो, जंहिंमें असांजा 25-26 क्यूसेक जेके पाणी हलंदड़ पाणी हुओ घटिजी वियो। नतीजतन इहो थियो जो हिते रोटेशन हुया असांजा मेन कैनाल, रोहरी कैनाल या नारा कैनाल ते सॉरी उन्हनि माण्हुनि जा जेके आहिनि केतिरनि माण्हुनि जा हफ़्ते वारा रोटेशन जेके 15 ॾींहंनि जा रोटेशन हुया कि मिस थी विया, माना हुननि जे मतिलबु चोकाड़ो थी वियो ऐं नुक़सानु पहुतो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पाणी जे न हुजण करे जेके राइट बैंक कैनाल ते निकिरनि था ऐं बुडू में या सखर में, उन्हनि जा बेचारा जेके आहिनि हिन वक़्तु ताईं पहुची न सघिया आहिनि, अने पाणी सम्झो 90% पहुची सघिया आहिनि। बाक़ी कुझु मां कुझु बेचारा ट्यूबवेल जेके आहिनि जिते मिठो पाणी आहे उहो सड़के ते तमामु घटि आहे। बलोच साहब, इहो ॿुधायो त ज़ाहिर पाणी जी खोट थी वई हुई ऐं अलाह अलाह करे तरबेला में बहितरी आई पाणी जी, उन खां पोइ ज़ाहिर इरसा इन ते नज़र छो न रखी जो तरबेला डैम में हिकु भेरो ॿीहर वरी लाथ अची वई? सही नज़र इहा ॾिसो न, पाणी जेको हुननि खे मंगला मां खणी पंहिंजे शबू खे ॾियणो हुयो, पंजनि जे कैनाल्स खे ॾियणो हुयो या ॿियनि कैनाल्स खे ॾियणो पंजाब में, उहो ट्रिमो खां पाणी हुन मंगला मां रिलीज़ करे ॾियणो हुयो न। हीअ असांजो 12,000 पाणी तव्हां सिंचे लिंक मां खणी विया ऐं टीपी लिंक मां 12,000 क्यूसेक पाणी जेको आहे से खणी विया। जेकॾहिं इहो न खणंदा, 23 जून जी ॻाल्हि ॿुधायां थो, अॼु 9 तारीख़ जुलाई जी आहे, 16 ॾींहंनि में तव्हां ॾिसो न केतिरो पाणी तव्हांखे जेको आहे उॾे वियो हुयो। जेकॾहिं उहो न वञे हा, उन्हनि खे पंहिंजो पाणी मौजूदु बि हुयो, हुननि जी लेवल 1154 ॿुधाई मां, अॼु बि 1154 आहे, माना उन्हनि पंहिंजे मंगला मां पाणी कोन खयो, मंगला मां पाणी खणण जी मूड में ई न आहिनि। बलोच साहब, इहो ॿुधायो त पोइ हाणे ज़ाहिर आहे जेको इहा जॾहिं सूरताल आहे त पोइ सिंध ज़ाहिर आहे टेल में आहे, उनजो इफेक्ट त पवंदो। अॼु ज़राअत जे जेको सिंध जो वज़ीर आहे इस्माइल राव साहब, उन बि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो ॿुधायो आहे त गुज़िरियल साल 4 लख हेक्टर्स ते सारी पोखाई थी हुई ऐं हिन साल पाणीअ जी खोट सबबि सिर्फ़ु 86,000 हेक्टर्स ते सारी जी पोखाई थी सही आहे। तव्हां छा था सम्झो त इहो केॾो नुक़सानु आहे ऐं कुझु मैनेजमेंट करे इरसा हिन खे बहितर करे सघे पई जो सिंध हेॾो सफ़र करे पई?
चई हाणे इहो आहे त उहो पंहिंजो टीपी लिंक मां पाणी खण बंदि कनि, उहो पंहिंजो मंगला मां पाणी वठनि, इहो पाणी असांखे बचाए ॾियनि, असांखे पाणी बाज़ारो मिलंदो। ऐं सीधे लिंक में बि पंहिंजो जेको आहे सो पाणी घटाए रखनि, पर वधीक बिल में घटाइण जी गुंजाइश करे सघनि था। ऐं साॻी तरह हू पंहिंजा बि पाण खे बि त कोई शॉर्टेज ॾियनि न, हू पंहिंजी पाण खे शॉर्टेज कोन था ॾियनि। हू असांजे इंडस मां 18-20 क्यूसेक्स पाणी खणी था वञनि। अच्छा, हाणे जीअं पाण डिस्कस कयोसीं त ज़ाहिर आहे इरसा जी जेका मैनेजमेंट आहे उन में तमामु घणी खोट आहे ऐं तमामु घणियूं कमज़ोरियूं आहिनि। त जॾहिं पाणी सिंध में घटि पइजे थो त पोइ सिंध एरीगेशन जी ज़िम्मेदारी न आहे त मौजूदु पाणी खे बहितर अंदाज़ में उनजी विरछ करे सघे, पर सिंध एरीगेशन में मैनेजमेंट जा इशू आहिनि जंहिं सबबि जेके आबादगार आहिनि उहे तमामु घणो सफ़र करे रहिया आहिनि। तव्हां असांखे दफ़े बि असांजी इहा पाणी जे मामले ते हाल अहवाल छो हुयो, सिंध गवर्नमेंट उन जो थोरो पाण कयो ऐं पाण बि सुठा ऑपरेटर्स आहिनि। तव्हांजे कोटली बरात खे पाणी पूरो करे ॾिनो ऐं कोटली खे घणे नुक़सान खां बचाए वरितो। ऐं हीअ आहे अपर सिंध ऐं मिडिल सिंध जो मसइलो। मिडिल सिंध में बि कुझु सिंध मुंहिंजे ख़्याल चङी आहे, बाक़ी अपर सिंध जेको जेका सारियाल जी आहे सा थोरी महिल तमामु क्रिटिकल कंडीशन में आहे। इन खे सुधारण लाइ इहो ई थींदो त असांखे पंहिंजो इहो कम घटि में घटि 12,000 क्यूसेक जेको हाणे 5,000 खनि था बंदि कराइणो पवंदो। 5,000 क्यूसेक बि न खणनि, बिल्कुलु ई न खणनि, ऐं उहो 5,000 असांखे बचाए ॾियनि। पाणी में हींअर अॼु एॾो सुधारो आयो आहे। अॼु असांजे सॼे पाकिस्तान जे दरियाहनि जो पाणी जेको आहे 3 लख जे क़रीब लॻभॻि आहे। उन 3 लखनि मां जेकॾहिं चङी तरह ऑपरेट वारा ऑपरेट करे असां सिंध वारनि खे पाणी वधीक ॾियनि त असांजो जेका खोट आहे न पूरी थी सघंदी। खोट जे मामले में तव्हांखे ॿुधायां न, ॾिसो न, जेकॾहिं तव्हां हिकु कैनाल खे 5,000 खपनि था, तव्हां हुनखे 2,500 ॾींदो, 3 ॾींहं ते 2,500, 10 ॾींहं ते 2,500 डिमांड होगी 4,000 2500 डिमांड में वरी कोन थी सघंदी। करे मंगला मां पाणी रिलीज़ कनि, छाकाणि त असांजा वसूल जेके आहिनि जीअं अञा बि आहे त इहो वरी थी आहे 9 जुलाई आहे, 9 जुलाई 24 जुलाई ते जीअं वीचारा स्थिति में पहुची वञनि ते त पोइ इनशाला सारा खे नुक़सान खां बचाए सघिबो। भुल साहब, इहो ॿुधायो त हाणे जेको वर्स्ट कंडीशन आहे सारियलनि इलाइक़नि में, जेकॾहिं सारी लाइ एरीगेशन सिंध पाणी फ़राहम करे ऐं थोरो उन ते ध्यानु ॾिए त छा था सम्झो त जेका लेफ्ट बैंक जा केनाल आहिनि उन्हनि खे घटाए सघिजे थो, छो त उते बि कप ऐं ॿियनि फसलनि लाइ ज़ाहिर पाणी जी घुर्ज त आहे। पाणी जी घुर्ज बिल्कुलु ज़रूरी आहे, पर उहे कैश क्रॉप्स आहिनि उन्हनि खे घटाए कोन थो सघिजे। उन्हनि खे बि पूरो अञा जेको डिज़ाइन लेवल आहे या जेको पाणी खपे थो, जीअं मां तव्हांखे रोड़ी कैनाल जो मिसाल ॿुधायां त रोड़ी कैनाल 11-12,000 रुपयो खणे, जॾहिं हुनजी जेका डिज़ाइन आहे जेके पाणी खणंदो आहे उहो 16,000 जे लॻभॻि खणंदो आहे, 16 खां 18,000 जे लॻभॻि पाणी खणंदो आहे। अहिड़ी तरह तव्हांजो नाला कैनाल वधीक पाणी खणंदो आहे, उनखे बि 11,000 साढा 11,000 पाणी मिले थो, त उनखे बि ज़रूरत आहे पाणी जी। उनखे घटाइण जो सुवाल कोन्हे त लेफ्ट बैंक खे न घटाए सघिबो। बाक़ी इन्हनि में जेकॾहिं का खामी आहे, किथे वाटर कोर्सिस टेम्पर्ड आहिनि, भॻल आहिनि, उन्हनि खे उन्हनि ते चौकसी करे वाटर कोर्सिस खे ठीकु कजे या उन्हनि खे रेंजर जे हवाले करे उन्हनि खे माण्हुनि खे जेको पंहिंजे हिसे जो पाणी आहे उहो ॾिनो वञे त जीअं ॿिया माण्हू सफ़र न कनि। हेठां 2 जेके आहिनि
उन्हनि खे का तकलीफ़ न पुॼे, उहो पंहिंजो गुज़ारो मोकिले सघनि। हिते शुरू वारा माण्हू पंहिंजो कमु पूरो करे वञनि था, पर पिछड़ी वारे माण्हुनि खे तकलीफ़ में विझनि था। तंहिंजे करे थोरी मैनेजमेंट ज़रूरत आहे, थोरी हिननि खे डे एंड नाइट जेको आहे सो हिन ॻाल्हि खे पेट्रोल करिणो पवंदो, पेट्रोलिंग करणी पवंदी जीअं पाणी जो सही इस्तेमालु थी सघे ऐं पाणी जी चोरी जेका आहे सा रोकी सघिजे। जेकॾहिं किथे आहे बि सही, मां सम्झां थी चोरी थी वग़ैरह जेकॾहिं आहे त हुनखे रोके सघिजे। जीअं फोर्स जेका हुजे, पुलिस फोर्स या ॿी का फोर्स, इंजीनियर्स खे ऑपरेशन बि थी सघूं था, जेका ऑपरेशन कनि था रेगुलेशन खे, उन्हनि खे ॾिना वञनि जीअं उहो पाणी जो सभिनी खे सुठे नमूने सां पंहिंजो ॾेई सघनि ऐं घटि में घटि बेज़ारा बि जीअं पोखे सघनि। बेज़ारा बि 25 ॾींहं या महीने ताईं बीह सघनि था। त अगस्त जे 15 तारीख़ ताईं असांजा रोम्बा थियणु खपनि, या एॾी देरि बि तव्हांजा हफ़्तो जो वधाए 21 अगस्त ताईं सभिनी रोम्बा थियणु खपनि। ई सूरत में इनजी पैदावार ते असरु पवंदो ऐं उनखे उहा ई मतिलबु आहे जेका जो उपत आहे कंहिं एकड़ बलोच साहब, तव्हांखे पाणी जे वकरनि जो ट्रेंड छा नज़र अचे थो त हीउ जेको आहे पाणी में थोरो घणो जेको इज़ाफ़ो थियो आहे, इहो केतिरे अरसे में इहा पाणी जी सूरत हाल बहितर थी सघे थी, छो त बारिशुनि जा ॾींहं बि अचण वारा आहिनि? शहरनि में पवनि थियूं, बारिशूं पवनि खपनि जिते जाबरू इलाइक़ा आहिनि, जिते ग्लेशियर आहिनि, उते बारिश पवंदी त उहा बर्फ़ वगरंदी, या जेके कैचमेंट एरिया जेके असां चऊं था उते बारिश पवंदी त उहो वाधारो थींदो। बाक़ी जेकॾहिं बारिशूं शहरनि में पवंदियूं, टेम्परेचर डाउन थी वेंदो, पोइ उते बि टेम्परेचर डाउन थी वेंदो। उते हूअं ई टेम्परेचर डाउन आहे, एक्सटर्नल जो टेम्परेचर काफ़ी ॾींहं परियां ई 25-26 ते पइजी चुको, अॼु कुझु वरी सुधारो आयो आहे, उहो टेम्परेचर वधी 29 थियो आहे। इहो टेम्परेचर जेकॾहिं वधंदो रहियो त बि असांखे पाणी वधीक मिली सघंदो। ऐं ॿियो असांखे जेको मेन सप्लीमेंट कंदो आहे दरिया, सो आहे काबुल दरिया। उन जी डिस्चार्ज घटिजी वई आहे। उते शहरी इलाइक़नि में बारिश स्वाद सां पवनि थियूं ऐं जेको असांजो कैचमेंट एरिया आहे जंहिंमें ग्लेशियर या जबल आहिनि, उते बारिश घटि पए थी, या जेका पाणी अचिणो आहे इंडस में, उन एरियाज़ में बारिश जेका आहे घटि पए थी, इहो ई आहे। ऐं उमेद त करे सघिजे थी त हाणे टेम्परेचर वधियो आहे, अञा वधंदो, गर्मी त वधंदो ज़रूरु मुद अचे थी। हाणे त मानसून जी चौमासो शुरू थी वियो आहे, हूअं त अर्ली शुरू थींदो आहे, वरी त वरी तब्दीली खां वठी काउंट 16 खां जुलाई खां इनशाला मानसून कुझु न कुझु मदद कंदो। वधीक अलाह खां दुआ कयूं था अलाह खे पाणी में वाधारो करे जीअं सभिनी आबादगारनि जी जेका आहे मसइला जेके हल थी सघनि। ठीकु आहे नूरमोहन बलोच साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मोहम्मद असलम मरी साहब, जेको आबादगार बोर्ड जो अॻुवाण आहे। अस्सलाम वालेकुम असलम साहब। वालेकुम सलाम साहब। असलम साहब, इहो ॿुधायो त काफ़ी अरसे खां सिंध में पाणी जी खोट सबबि आबादगार सफ़र करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मुसलसल इहो दाहे रहिया आहिनि त सिंध में पाणी जी खोट आहे, सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। इहो ॿुधायो त हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे काफ़ी अरसे खां पोइ, ऐं वज़ीर आज़म साहब सां सिंध जो एरीगेशन मिनिस्टर मुलाक़ात करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण जे हवाले सां गुज़ारिश कई, उन खां पोइ बि एॾे अरसे खां बाद का बहितरी न आहे आई? गोर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हिकु अहम इशू आहे
ॿ मसइला आहिनि। हिकिड़ो त इंटर प्रोविंसिस पाण वटि सिस्टम जेको आहे सो डिस्ट्रीब्यूशन जो इंटर जेके कैनाल्स डिस्ट्रीब्यूशन आहे उन में तमामु वॾो मसइलो आहे। कोटड़ी बैराज ते जेका पाणी जी पोज़ीशन हुई कुझु ॾींहं पहिरियां 44-45 क्यूसेक, उन बावजूद बि बदीन जा काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते अञा ताईं पाणी पहुची न सघियो आहे। उते इहा हालत आहे जेको अलामती करतालू लौंग मार्ची, उन खां अलावा सूमर खां आबादगारनि जी तरफ़ां पंहिंजा बछड़ा जेके आहिनि उहे सीधा जे ऑफिस जे अॻियां वाक हणंदा त बाबा असांजा बच्चा असां खां वठो, असां हाणे संभाले नथा सघूं। उन खां अलावा रोड़ी कैनाल जे टेल ते ख़ैरपुर सब डिवीज़न जेको गंबू आहे त उते बि जेको आहे पंहिंजी सूरत तमामु ख़राबु आहे। नारा कैनाल जे टेल ते पाणी नथो पहुचे, उते आबादगारनि जा धरणा आहिनि। दादू कैनाल जो प्यारो शाख आहे। राइस कैनाल ते खीरथर कैनाल मां निकिरंदड़ एसटीटी ब्रांच आहे। केबी फीडर जो तेल आहे उते पाणी नथो पहुचे। हाला ब्रांच जेको आहे सो उते पाणी नथो पहुचे। हिन वक़्तु सिंध में इंटर जेको कैनाल डिस्ट्रीब्यूशन आहे उनजो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। उन खां अलावा जेको नेशनल लेवल जी असीं ॻाल्हि करियूं त वापडा जे तरफ़ां ॿ ग़लतियूं कयूं आहिनि जंहिंखे सिंध भोॻे थी हिन वक़्तु। पहिरीं ग़लती त हुननि जेको आहे सो दिसंबर जे महीने में जनवरी जे महीने में हुननि पाणी छोड़ कयो, उन खे सिंध खे ज़रूरत न हुई, डैम ख़ाली कयो आहे, उन खां पोइ सूरत वधीक ख़राब थी वई। हिन वक़्तु मसइलो इहो थियो आहे जो हिननि वापदा हिकिड़ो डैम जे अंदरि तरबिला डैम जे अंदरि हिकिड़ो कमु अहिड़ो शुरू कयो T4 ते T3 जो जेको आहे सो उन ते अंदरां जेको आहे सो सूबनि जे मशावरत खां अलावा सूबनि खां मशावरती न कयो वियो। इर्सा खां जेको आहे सो हुननि मशावरत न कंदे जेको अंदरि जेको इंटेक्स आहिनि T4 ऐं T3 जा, हीअ हिकु अहम इशू आहे। इनखे तव्हां गौर सां थोरो ॿुधिजो। उहो इंटेक जेको आहे सो T3 ऐं T4 जो उन जी जेका लेवल आहे उहा 1470 फुट ते रखी वई। ड्रेन में पाणी मौजूदु हो, 8 लख एकड़ फुट जो पाणी ड्रेन में तरबिला में मौजूदु आहे, मगर 1470 फुट लेवल खां हेठि जॾहिं ड्रेन जी लेवल थी आहे त हू पाणी इखराज न पिया करे सघनि। उन खां पोइ उन जे बावजूदि हिननि TP लिंक हलायो, सीजे कैनाल मां पाणी डाइवर्ट कयो, मंगला ऐं झेलम ज़ोन ते पाणी उन पासे पहुचायो वियो। इर्सा खे इन सॼे मामले जी ख़बर हुई त बाबा तव्हां जेको आहे सो डैम मां एतिरो पाणी इखराज कयो पिया, सुभाणे जेको आहे सो इहे अहम मसइला सिंध जे लाइ थी ईंदा। सिंध जो जेको शेयर हो 1,49,000 क्यूसेक पहिरां टू तहत, हाणे जेको आहे सो जेका विरासत कई पई वञे उहो टेरिफ फार्मूले तहत कई पई वञे, जंहिंमें सिंध जो हिननि हिसो कढियो आहे 1,32,000, जंहिंमां सिंध खे 1,30,000 क्यूसेक पाणी मिले थो। ऐं टे नंबर ते ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, चिनाब जेको दरिया आहे, चिनाब दरिया आहे, उन में जेका बि वाद अचे पई उन में सिंध खे को फ़ाइदो न पिया ॾियनि। यानी 50,000 क्यूसेक मरला वटि पाणी रिकॉर्ड थो थिए, जेकॾहिं उहो 60,000 क्यूसेक थिए थो, 10,000 क्यूसेक जेको आहे सो ही मंगला में स्टोर कनि था ऐं मंगला जो इखराज जेको आहे सो उहो घटाइनि था। यानी मंगला में स्टोर करणु, असां उन बाबति प्रेस रिलीज़ जारी कया ऐं उन ते इर्सा खे जेको आहे सो असां लिखियो बि, तव्हां मंगला मां सिंध खे पाणी छो नथा ॾियो? तव्हां हेतिरी शॉर्टेज बावजूदि तव्हां मंगला में पाणी फ्यूचर जे लाइ यानी रबीअ जे लाइ तव्हां स्टोर कयो था। बीठल जेको फसल आहे, मौजूदा जेको फसल आहे, तव्हां उनखे सुकायो था। इन जो तमामु घणो वॾो नुक़सानु जेको आहे सो उहो सिंध खे थींदो ज़ाहिरी तौर ते। पंजाब जेको आहे सो असीं नथा चऊं, भले पंजाब पंहिंजे हिसे जो पाणी सीजे लिंक ज़रिए या TP लिंक ज़रिए खणे थो, ठीकु आहे, असां एतिराज़ नथा करियो। होॾा पंजाब जे इरीगेशन जे मिनिस्टर सेक्रेटरी इरीगेशन इर्सा खे हिकिड़े चकर न 3 चकर ख़त बि लिखियो ऐं मई जे एंड में जून में हुननि प्रेस कॉन्फ्रेंस ते प्रेस रिलीज़ जारी कया, तव्हां सिंध जो पाणी मंगला मां बंदि करियो। छो? छा सिंध लोअर रिपेयर न आहे झेलम रिवर जो? छा सिंध लोअर रिपेयर न आहे चिनाब जो? छा सिंध जो चिनाब ते हक़ न आहे? नेशनल डैम्स आहिनि, मंगला नेशनल डैम आहे, तव्हां उन मां सिंध खे पाणी छो नथा ॾियो? इहो असांजो जेको आहे सो इहो आवाज़ आख़िर केरु उथारींदो? वफ़ाक़ी हुकूमत सदाईं थी चवे। वापदा ते हींअर जेका अटल मीटिंग थी 8 जुलाई ते, उन में इर्सा जो एडवाइज़री इजलास रखियो, उन में वापदा जा मेंबर्स हुआ, 4 सूबनि जा सेक्रेटरीज़ इरीगेशन मिनिस्टर्स उहे शामिल थिया। उनजो को बि नतीजो न निकितो। वापदा ठुक जवाबु ॾिनो त 1470 फुट लेवल खां जेसि ताईं तरबिला जी लेवल मथे नथी थिए असां इखराज नथा करे सघूं। हिन टाइम ते चश्मा ऐं कालाबाग बैराज वटि तमामु घणी डिप आहे, पाणी जी सूरत ख़राब आहे। सिंध में गुड्डू बैराज वटि 28 एकड़ पाणी जी शॉर्टेज आहे। सखर बैराज, इहा हेठि जी ॻाल्हि थो करियां, कैनाल हेठि जेको बैराज मां कैनाल जे टेल ते पोज़ीशन अञा ख़राब आहे। असां 3 महीननि खां सुकूं पिया,
भुट्टी जो फसल मुतासिर थियो आहे, मिर्च जो फसल मुतासिर थियो आहे, सारियूं पुखिजी न सघियूं आहिनि, चांवर जा जेके सारियुनि जा जेके ॿेचार आहिनि उहे सुकी तबाह थी विया, पीअण जो पाणी नथो मिले बदीन जे आबादगारनि खे। हू अॼु एतिजा कनि सूमर जे ॾींहुं खां पंहिंजा बचड़ा जेके आहिनि उहे खपाइण जे लाइ सीधा ऑफिस हैदराबाद में पंहिंजो धरणो हणंदा, उते वेंदा, मुसलसल जेको आहे सो ही धाईंदा रहिया आहिनि। हाणे असलम साहब इरिगेशन सां ॻाल्हायूं था, उहे चवनि था त असांखे मथां पाणी नथो मिले, डिस्ट्रीब्यूशन बिल्कुलु मथां डिस्ट्रीब्यूशन जो मसइलो आहे, उन खां असीं इनकार नथा करियूं। उते असां असलम साहब इहो ॿुधायो त हाणे हाणे सूरत हाल इहा आहे त जेको मेन सोर्स आहे पाणी जो उहो तरबेला आहे, त तरबेला में ज़ख़ीरो घटि कयो वञे थो ऐं मंगला में वधीक कयो वञे थो। ज़ाहिरा जॾहिं मंगला खे भरियो वेंदो त पोइ सिंध पाणी खे खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। हाणे सीजे ऐं टीपी बि खोलियो वियो, 12,000 क्यूसिक उन मां पाणी ख़ारिज कयो वियो, त ज़ाहिर सिंध जो जेको हिसो आहे उहो घटिजी वियो पाणी जो। तव्हां छा था सम्झो त इरसा जो हिन भेरे जेका इरसा ज़िद कई आहे सिंध खे घटि पाणी ॾियण जे हवाले सां, इहो को माज़ी में मिसाल मिले थो? ॾिसो, ही अॻे बि इहे मिसाल काफ़ी आहिनि, उन्हनि खे असां नोट आउट कंदा आहियूं, उन्हनि सां असां ॻाल्हाईंदा बि आहियूं एज़ अ ऑर्गेनाइज़ेशन जे हिसाब सां। डाइवर्ट केतिरो पाणी कयो वियो आहे हिननि 15 ॾींहंनि में, तव्हांखे एज़ अ रिकॉर्ड ॿुधाईंदो वञा, 9 मिलियन एकड़ फुट इंडस जो डाइवर्ट कयो वियो आहे जेसी ज़ोन ते, यानी झेलम चिनाब ज़ोन ते असांजो पाणी टीपी लिंक ऐं सीजे लिंक ज़रिए डाइवर्ट कयो वियो। असीं नथा चऊं तव्हां पंहिंजे हिसे जो पाणी खणो, तव्हां बिल्कुलु पंहिंजे हिसे पाणी खणो, तव्हां होॾां मंगला में पाणी स्टोर पिया करियो, हेॾां तव्हांखे ख़बर बि आहे 1487 फुट लेवल खां तरबेला जो इखराज ऑटोमेटिकली T4 ऐं T3 जेको आहे उहो बंदि थींदा, इखराज घटि पोइ, ऐं असांखे ओतिरो पाणी असांजी ज़रूरत जे हिसाब सां न मिली सघंदो। तव्हांखे ख़बर आहे त पोइ इते डिप थी सघे थो इंडस ते, काबुल दरिया बि हींअर डिप ते आहे, इंडस ते पाणी जी आमद 1,28,000 क्यूसेक ताईं पहुतो। तव्हांखे ख़बर आहे त डैम में 8 लख एकड़ फुट जो पाणी मौजूदु आहे, तव्हां उतां इखराज नथा करे सघो। इंडस ते 4 ई सूबा पाणी खणनि पिया, झेलम ऐं चिनाब ते हिकिड़ो सूबो पाणी खणे पियो। हू ॿई दरिया जेके आहिनि उन्हनि जो कब्ज़ो जेको आहे सो इरसा पंजाब जे हवाले करे छॾियो आहे। चिनाब में जेका वाध अचे पई उन में न को बलोचिस्तान खे फ़ाइदो थिए थो, न को सिंध खे फ़ाइदो थिए थो। सिंध लोअर रिपेयर आहे चिनाब जो, इहा ॻाल्हि हुननि खे यादि रखणी पवंदी, उहा ॻाल्हि हुननि खे सम्झणी पवंदी। उहो ईअं न सम्झनि त सिर्फ़ु इहे दरिया जेके आहिनि पंजाब जा आहिनि, झेलम ऐं चिनाब उनजो लोअर रिपेयर सिंध आहे, उन ते बि सिंध जो पूरो पूरो हक़ आहे। बलोचिस्तान सफ़र करे सिंध ते इल्ज़ाम पियो हणे असांखे सिंध पंहिंजे हिसे जो पाणी न पियो ॾे। हालांकि मथे त ॾिसे त पाणी जा लाइन लॉसिस केतिरा पिया अथनि, असांखे उतां पाणी केतिरो थो मिले, लाइन लॉसिस बि तव्हांजे हिसो जेको आहे सो उहो बि सिंध भोगे। बलोचिस्तान चवंदो त बाबू मूंखे खीरतर केनाल में ऐं जेको पटफीडर केनाल आहे उते पंहिंजो पूरो हिसो ॾिनो वञे, उते बि लाइन लॉसिस छा उनजे खाते में नथा लॻी सघनि, तव्हांखे मथां शार्टेज में नथो रखियो वञे। हींअर कहिड़ो की फार्मूले ते सिंध जो शेयर 1 लख रोज़ मां ऑटोमेटिकली हिननि 1,32,000 कयो आहे। बलोचिस्तान जो शेयर त उहो ई आहे, नंढा सूबा उन शेयर में शामिल न आहे, उनखे बि उहो 14,000 क्यूसेक उतां पाणी मिले थो, मगर लाइन लॉसिस त बलोचिस्तान जे खाते में लॻंदा न, उहो सिंध छो उनखे भोगे। इहे सभु शयूं, इहे सभु मामला आहिनि, उहे हिन हुकूमत में तमामु घणा थियनि पिया, असीं ॾिसूं पिया अखियुनि सां। सिंध इरिगेशन जो मसइलो, सिंध गवर्नमेंट जो मसइलो, उहो ऑलरेडी असां काफ़ी सालनि खां उहो भोॻियूं था, असांखे ख़बर आहे। इंटर प्रोविंस जेको डिस्ट्रीब्यूशन आहे उन में वॾा मसइला थियनि था, उन्हनि खे असीं मुंहुं ॾींदासीं, छा उन्हनि खे विसारे असलम साहब इहो ॿुधायो त हाणे जेको सारियालो इलाइक़ो आहे उन में तमामु घणी हिकिड़ी ख़राबु सूरत हाल थी वई आहे। हाणे 4 लख हेक्टर्स गुज़िरियल साल सालियारे इलाइक़े में फ़सुलु थियो सारी जो, ऐं हिन वक़्तु चयो पियो वञे त जेका पोखाई थी आहे सिर्फ़ु 86,000 हेक्टर्स ते पोखाई थी आहे। इहो तमामु घणो नुक़सानु आहे। छा था सम्झो त सारियाले इलाइक़े खां अलावा बि जेको लेफ्ट केनाल्स आहिनि उन ते बि अहिड़ी सूरत हाल आहे? हिकिड़ो असांजी कोटड़ी बैराज आहे, उते त उहो फसल त मुतासिर थिया आहिनि, राइट बैंक वारा दाऊं करे करे वेचारा उन्हनि वटि पाणी नथो पहुचे। लेफ्ट बैंक केनाल जंहिंमें नारा ऐं रोड़ी केनाल, नारा में तव्हां झुॾे ते हालत ॾिसंदो, ओल्ड जमड़ाऊ थी वियो ऐं ॿिया जेके वाह आहिनि जेके नारा केनाल मां निकिरनि था, उते तमामु हालत ख़राबु आहे। जेके बि शाखूं आहिनि, रड़ शाख थी वई, दिल वाह थी वियो ऐं जेके ॿिया उते सब डिवीज़न उमरकोट आहे, उन्हनि इलाइक़नि में तमामु घणी पाणी जी शॉर्टेज आहे। उहा शॉर्टेज हींअर गुज़िरियल हफ़्ते खां न आहे, गुज़िरियल 10 ॾींहंनि खां न आहे,
उहा शॉर्टेज मुसलसल पूरे खरीफ में असां ॾिसंदा पिया अचूं, असां नोट आउट कंदा पिया जो आबादगंज जे तरफ़ उते मिर्चनि जो फसल न थी सघियो आहे, उते काटन जो बेल्ट आहे हिकिड़ो सांघड़ पूरो ज़िलो जंहिंमें मीरपुर खां ताईं सांघड़ आहे, उहो मुतासिर पियो थिए। हींअर बीठल फसल सुके पियो, होॾां हू चवनि पिया असां मंगला में रबीअ जो पाणी फ्यूचर जे लाइ असां जेके असांजा जेके 3 बैराज 4 बैराज आहिनि, जंहिंमें रसूलपुर बैराज आहे, कादरा जेको पुरबला बैराज आहे, बालूकी बैराज आहे, असां उहे अप स्ट्रीम ते आहिनि, असां जेकॾहिं उहे डाउन स्ट्रीम ते हुजनि यकीन करे उन्हनि खे पाणी ही इंडस मां फ्री। ठीकु आहे मोहम्मद असलम मरी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।